पखो लॻ यूसी गटर में कायम मिठे पानी वारो सोलर सिस्टम प्लांट पब्लिक हेल्थ खाते कंबर जी लापरवाही सबब हलण खां अॻु ई नाकारा ऐं तबाह थी वई। उन ॾस में ॻोठाणनि अहमद अली ॿोड़ो, मोहम्मद हाशिम तसव्वुर, मुस्लिम सफ़िल्ला ॿोड़ो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो आहे त ॻोठ लाइ मिठे पाणी लाइ करोड़े रुपयनि जी सोलर सिस्टम स्कीम मंज़ूर थी, पर पब्लिक हेल्थ खाते जी अदम दिलचस्पी सबब नाकारा थी ख़त्म थी वई आहे। ज़मीन अंदर विछायल पाइप लाइन ॻरी वई आहे ऐं सोलर सिस्टम जी मशीनरी ऐं मोटर हलण खां अॻु ई तबाह थी विया आहिनि। हुननि वधीक चयो त काफ़ी वक़्त खां वठी असां पब्लिक हेल्थ कंबर जे ऑफिसरनि सां मिलंदा पिया अचूं ऐं दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, पर मिठे पाणी जो मसइलो हल न थी सघियो आहे। ॻोठाणनि चयो त असांजा मासूम ॿारड़ा तोड़े उमिरि रसीदा पीरसन मिठे पाणी जी तलाश में सॼो ॾींहुं पंधु करे शाख़ुनि तां पाणी आणण लॻा आहिनि, जेको सख़्तु तकलीफ़ वारो कमु आहे। जर जो खारो पाणी वापराइण सबबि चमड़े ऐं पेट जूं बीमारियूं थी पयूं आहिनि। मासूम ॿारड़ा गैस्ट्रो ऐं डायरिया में मुब्तला थी विया आहिनि। पाणी जे मसइले मुतलिक़ असां तक जे चूंडियल नुमाइंदनि आॾो केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं, पर मिठे पाणी जो मसइलो हल न थी सघियो आहे। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।